बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। मां आज शरीफ आफ़दा बलोच आई वेलकम था क्यों भली कार था क्यों अहाँ सभिनीनि खे आवाज़ किचन में। उम्मीद आहे त बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, ख़ुशबाश हूंदा, मज़े में हूंदा। रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं ऐं असांजी इहा ई दुआ आहे त हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो पंहिंजनि बचड़नि सां गॾु, पंहिंजी फैमिली सां गॾु। ऐं अॼोकी जेके रेसिपीज़ आहिनि उहे बि तमामु ज़बरदस्त आहिनि, स्पेशली उन्हनि तमामु घर वारनि जे लाइ जंहिंखे खटाण भली लॻंदी आहे ऐं खटास वारा जेके खाधा आहिनि उहे सुठा लॻंदा आहिनि। अॼु असां ज़ीरे वारा पटाटा ठाहींदासीं ऐं इन सां गॾु हिकिड़ी ठाहींदासीं क्विक खटाण। ऐं कॾहिं इहो थींदो आहे न, अचानक खटाण ख़तमु थी वञे, तव्हांखे खिचड़ी ठाहिणी हुजे या दाल चांवर ठाहिणा हुजनि, पोइ असांजी दिलि चवंदी आहे त जेकर खटाण हुजे त इहा खटाण तव्हां इंस्टेंट ठाहे सघो था। मतिलबु इनखे तव्हांखे रखण जी ज़रूरत न आहे, तव्हां इनखे विदिन 5 to 10 मिनट्स जेकॾहिं तव्हांजी कटिंग तयारु आहे, तव्हांजा मसाला पिसियल आहिनि त तव्हां इन्हनि खटाण खे मिंटनि में ठाहे सघो था। खटाण अॼु ठाहींदासीं ऐं इन ई खटाण सां गॾु अॼु असां ठाहींदासीं हिकिड़ो उफराटो। उन में खटाण खे स्टफ़ करे ऐं सुठे तरीक़े सां उनखे सोक कंदासीं। चांहि सां गॾु इलाही मज़ेदारु लॻंदो आहे जॾहिं एतिरो घणो कुझु न बि हुजे खाइण जे लाइ, कुझु चटपटे खाइण जी दिलि चए। चांहि सां गॾु स्पेशली इवनिंग में तव्हां इहो खटाण जो जेको उफराटो आहे इहो इंजॉय करे सघो था। ब्रेकफास्ट में मां इन करे रिकमेंड न कंदमि त ब्रेकफास्ट में तमामु सुठो ब्रेकफास्ट हुजणु खपे, छड़ो हीअं उफराटे सां न, बल्कि बेदा बि हुजणु खपनि ऐं तमामु या त सुठो को ज़बरदस्त बोड़ हुजे, छो त नाश्तो जेको आहे सो बहितरीनु हुजणु खपे। बहरहाल अॼु जी असांजी इहे रेसिपीज़ आहिनि ऐं जेके मां तव्हांखे इंग्रेडिएंट्स नोट कराईंदी हलां स्पेशली खटाण जे लाइ। खटाण जे लाइ खटाण जा हिकिड़ा ख़ासि मसाला हूंदा आहिनि जेके ऑलमोस्ट तमामु असांजे स्टाइल जी जेके बि खटाण आहिनि उन में कमो बेश ऐड कया वेंदा आहिनि, जंहिंमें कलौंजी आहे, ज़ीरो, धाणा साबित, इन सां गॾु राई दाणा आहिनि, मेथी दाणा आहिनि ऐं सौंफ। कंहिंमें का शइ वधीक का शइ घटि इस्तेमालु थींदी आहे, पर ऑलमोस्ट इहे असांजा अचार जा मसाला चया वेंदा आहिनि ऐं इहे अचार में यूज़ थींदा आहिनि। त मां तक़रीबन हिकिड़ो टेबल स्पून जेको आहे उहो असां इहे मसाला यूज़ कंदासीं। इन में ज़ीरो आहे हिकिड़े टेबल स्पून खां थोरो वधीक, ऐं जेके साबुत धाणा आहिनि उहे बि ज़ीरे जेतिरा ई आहिनि ऐं वॾिफ असांजी एतिरी आहे, पर जेका कलौंजी ऐं मेथी दाणा ऐं राई इन जी मिक़दार थोरी इन्हनि खां जेको आहे सो घटि यूज़ कंदासीं। अच्छा, इन में असां ऐड कंदासीं लूणु ऐं लूण सां गॾु इन में ऐड कयो वेंदो कुटियल मिर्च, बि तमामु सुठा लॻंदा आहिनि ऐं तव्हां पिसियल मिर्च बि इन में ऐड करे सघो था। इहे ऐड कंदासीं। खटाण असां छा जी था ठाहियूं? खटाण अॼु जी जेका आहे उहा असां सावन मिर्चनि जी था ठाहियूं ऐं इन सां गॾु मां इन में ऐड कंदमि असांजी थूम खे पीसे करे रखियो ऐं सावन मिर्चनि खे बारीक या त तव्हां चॉप कयो या तव्हां इन्हनि खे पीसे रखो, जेको तव्हांखे आसान थो लॻे। ऐं छा कंदासीं त सावा मिर्च जेके आहिनि उन्हनि खे पीसे मां फाइन जेको आहे सो चॉप कंदमि ऐं इन सां गॾु जेका असांजी थूम आहे उन्हनि खे असां कंहिं बि उखरी मुहरीअ में या सिल में तव्हां उनखे जेको आहे सो पीसियो, जेको बि तव्हांखे ईज़ी थो लॻे, पर उन में पाणी ऐड नाहे करिणो। तव्हांखे पाणी ऐड करे जीअं असां ब्लेंडर में पीसींदा आहियूं ईअं तव्हांखे नाहे पीसणो, बल्कि सुको इनखे जेका थूम आहे उनखे सुको पीसियो, पोइ जीअं बि तव्हांखे ईज़ी थो लॻे। ऐं कुझु मिर्च त मां चॉप कया आहिनि, पर बाक़ी पोइ कंदासीं, छो त जेको स्टार्ट आहे उहो असां वठंदासीं ज़ीरे वारे पटाटनि सां गॾु। ज़ीरे वारा पटाटा बि अॼु ठहनि था, जंहिंमें नाले सां ज़ाहिर आहे त ज़ीरो खपे ऐं उन सां गॾु तव्हांखे खपनि पटाटा। लूणु उन में ऐड कंदासीं ऐं थोरा उन में ऐड कंदासीं ॻाढ़ा मिर्च हस्बे ज़रूरत। त मां हितां खणा थी कुझु पटाटा ऐं इन्हनि खे जेको आहे सो सिंपली स्लाइस कंदासीं। अच्छा, गर्मीअ में वरी पटाटा जेके आहिनि एॾे सुठे फ्लेवर जा न ईंदा आहिनि ऐं अक्सर इहो बि थींदो आहे त भई जेके पटाटा आहिनि उहे मिठा आहिनि
त उन्हनि में ईअं बि कबो आहे त जेकॾहिं तव्हां बॉइल था कयो त थोरो उन में सिरको ऐड कयो ऐं पोइ उन्हनि खे बॉइल कयो त उन्हनि जी जेका मिठास आहे उहा निकिरी वेंदी आहे। पर चलो इन्हनि खे सिंपली कंदासीं स्लाइस ऐं ज़ीरे ऐं मां जेको कड़ी पत्तो आहे उनजो ॾींदासीं भगार। उन खां पोइ ते उन में ऐड कंदासीं पटाटा, थोरो लूणु, थोरी हेड, थोरा ऐड कंदासीं हिन में मिर्च। अच्छा, बाज़ माण्हू जेके आहिनि से पटाटनि में टमाटा यूज़ कंदा आहिनि ज़ीरे वारे, ऐं बाज़ न बि कंदा आहिनि। जेको तव्हांखे सुठो लॻे उहो तव्हां ऐड कयो। मां हिन में टमाटा ऐड नथी कयां, हिननि खे सादा ठाहींदासीं बिल्कुलु। छो त असां जेके फ्राई पटाटा ठाहींदा आहियूं उन में टमाटा वरी सावा मिर्च तमामु शयूं ऐड कंदा आहियूं। त जेके ज़ीरे वारा आहिनि उन्हनि खे थोरो सिंपल रखंदासीं, बसि कटिंग कंदा था वञूं। पर इन दौरान छा था कयूं, स्टोव कंदासीं ऑन ऐं मां इन में ऐड कंदमि ऑयल, ऐड कंदासीं ज़ीरो शामिलु कंदासीं त जीअं ज़ीरे में थोरी खुशबू भी अचण शुरू थी वञे त पोइ ऐड कंदासीं हिन में पटाटा। अच्छा, स्टोव कयोसीं ऑन ऐं थोरो जेको असांजो पैन आहे उनखे ड्राई थियण ॾींदासीं ऐं उन खां बाद में मां हुन में ऐड कंदमि ऑयल, ऐड कंदासीं ज़ीरो शामिलु कंदासीं ऐं खुशबू अचणु शुरू थी वेंदी त ऐड कंदासीं पटाटा। पटाटनि खे बारीक स्लाइस था कयूं त असांखे जेको आहे सो पाणी विझण जी ज़रूरत न पवंदी। थोरो ऑयल जेको आहे सो हिन में सबील ऐड कंदासीं ऐं पोइ जॾहिं तव्हां हिनखे सर्व कयो त उन ऑयल खे कढी सघो था। पर ईअं जेके पटाटा आहिनि उहे सुठे तरीक़े सां ॻरी बि वेंदा ऐं इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। पाणी ऐड कयो वञे त मूंखे इहो लॻंदो आहे त उन्हनि जो जेको फ्लेवर आहे उहो ख़राबु थी वेंदो आहे। त चलो पटाटनि जी कटिंग था कयूं ऐं मां वटि तक़रीबन 4 खां 5 जेके आहिनि उहे पटाटा मौजूदु आहिनि ऐं हींअर हाणे ऐड था कयूं हुन में ऑयल तक़रीबन 1/4 कप। जी पटाटनि खे बि स्लाइस कंदा था हलूं ऐं जेको असांजो ऑयल आहे उहो बि गरम थींदो वेंदो ऐं जॾहिं असांजा पटाटा ॻरंदा ऐं पचंदा त असां जेको आहे सो झटपट तयारु कंदासीं खटाण। ऐं खटाण में मां तव्हांखे ॿुधायो त अॼु जी जेका खटाण आहे उहा बिल्कुलु इंस्टेंट आहे, मतिलबु क्विक ठाहींदासीं। अच्छा, जंहिंजी असां कटिंग करे चुका आहियूं उन्हनि खे मां हटाए थी छॾियां त जीअं असांखे थोरी आसानी थिए। जेकॾहिं तव्हां पटाटा स्लाइस करे अञा देरि आहे पचाइण में त पोइ लाज़मी तौर ते इन्हनि खे भुॼाए रखो, न त पटाटनि जो जेको कलर आहे न उहो ख़राबु थी थियणी। अच्छा, इन में शामिलु कंदासीं ज़ीरो ऐं ज़ीरे सां गॾु ई शामिलु कंदासीं थोरा कड़ी पत्ता। ज़ीरे जी खुशबू ज़बरदस्त अचणु शुरू थी वेंदी त पोइ ऐड कंदासीं स्लाइस में असांजा इहे पटाटा। हिकिड़ो पटाटो रहिजी वियो आहे त इहो बि ऐड था कयूं।
इलाही सुठा लॻंदा आहिनि सिंपल चपाती सां गॾु। ऐं नेरनि में बि जेकॾहिं तव्हां इन्हनि खे तयारु कयो त इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। ॿार त उहे बि जेके पटाटा आहिनि उहे शौक़ सां खाईंदा आहिनि। ऐं ज़ीरे वारा जेके पटाटा आहिनि इहे डिफरेंट तरीक़े जा तयारु कया वेंदा आहिनि। ज़ीरा पटाटा बि, पर अॼु असां उन्हनि खे थोरो फ्राए टाइप तयारु कंदासीं। ऐं नंढड़ी मां वटि ब्रेक जो बि टाइम थी वियो आहे, त ब्रेक ते था वञूं, थोरो इन्हनि खे स्टर कंदासीं ऐं मिलूं था नंढड़ी शाही खां पोइ। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु आवाज़ किचन में असां ठाहियूं पिया इंस्टेंट खटाण ऐं इन सां गॾु उन खटाण खे स्टफ करे ठाहींदासीं उफराटो। उहे असांजा ॾिसण वारा जिनखे खटास मज़ेदार लॻंदी आहे। उफराटनि सां गॾु खटाण त ऑलमोस्ट मां सम्झां थी त हर कंहिं ट्राए कई हूंदी ऐं सुठी बि लॻंदी आहे। पर स्टफ करे जेकॾहिं तव्हां खटाण सां उफराटो तयारु कंदव त उहो बि चांहि सां तमामु मज़ेदार लॻंदो आहे। अच्छा, उन में यकीनन खटाण उहा यूज़ थींदी जेका चॉप थियल हुजे। जेकॾहिं तव्हां वटि तव्हां इहा खटाण न बि स्टिफ था कयो जेका मां थी ठाहियां, तव्हांजे घर में जेकॾहिं अंबड़ीअ जी खटाण आहे त उन खटाण खे पोइ तव्हां थोरो चॉप कयो, या तव्हां वटि थूम जी खटाण आहे, जेका बि तव्हां वटि खटाण आहे, साइन मिर्चनि जी आहे, थोरो उनखे चॉप कयो खटाण खे ऐं उन खां बाद में तव्हां उफराटे खे स्टफ कजो। त असां अवल तयारी कंदासीं खटाण जी ऐं उन खां बाद में तयारु कंदासीं उफराटो। मां अटो जेको आहे सो ॻोहे रखियो आहे, छो त फ्रेश जेकॾहिं अटो ॻोहे ऐं उन्हनि जी चपाती या उफराटो ठाहिजे त पोइ उहो मज़ेदार न थींदो आहे। ज़रूरी आहे त तव्हांजो जेको अटो आहे उहो थोरो सेटल हुजे ऐं थोरो वक़्तु उनखे थी वियो हुजे, पोइ उनजी तव्हां चपाती या जेकॾहिं तयारु कंदव उफराटा त पोइ उहो सुठा थींदा मज़ेदार। त लाज़मी तौर ते अटे खे ॻोहे थोरो उनखे टाइम ॾियो सेटल थियण जो ऐं पोइ तयारु कयो। अच्छा, मिर्च मां वटि हुया तक़रीबन पाउ खनि मिर्च असां वटि आहिनि ऐं एतिरी ई असां इन में यूज़ कंदासीं थूम। अच्छा, तव्हां इन रेसिपी सां डिफरेंट वेजिटेबल जेके तव्हांखे सुठी लॻे थी उहा बि तव्हां इस्तेमालु करे सघो था ऐं कोशिशि कजो त एतिरी तयारु कजो जेतिरी तव्हां हिक खां ॿ टे ॾींहं में कंज़्यूम करे वठो। जेका असांजी इहा इंस्टेंट अचार आहे इहा तमामु घणी ठाहे रखण जो कोई मक़सदु न आहे, छो त इंस्टेंट आहे, जल्दी तयारु थी वेंदी आहे। त तव्हां इनखे थोरी ठाहियो जीअं तव्हां उफराटे सां या खिचड़ी जेको बि तव्हां ठाहियो पिया या खटाण जी तव्हांखे क्रेविंग पई थिए, बस दैट्स इट। अच्छा, थोरी इहे मिर्च रहिजी विया आहिनि, इन्हनि खे बि स्लाइस था कयूं ऐं इहा इंस्टेंट खटाण आहे ऐं इंस्टेंट ई ठही वेंदी, तव्हांखे उस में रखण जी करण जी बिल्कुलु ज़रूरत आहे। अच्छा, इन जी बाहि स्लो था कयूं छो त असां हिनखे हुरियण बाहि ते आहिस्ता आहिस्ता इनखे कुक कंदासीं। अच्छा, लूणु इन में शामिलु था कयूं स्टार्टिंग में ई, त जीअं फ्लेवरफुल तयारु थी वञनि असांजा पटाटा। थोरो हस्बे ज़रूरत लूणु ऐं थोरी इन में शामिलु कंदासीं हेड। ऐं इनखे कयूं था ॿीहर कवर।
अच्छा, मूंखे त इहे पटाटा ज़रा क्रिस्पी क्रिस्पी तमामु सुठा लॻंदा आहिनि। तव्हांखे सॉफ्ट वारा पसंदि आहिनि त पोइ तव्हां हिन में थोरो लास्ट में भले पाणीअ जो इस्तेमालु कयो जेकॾहिं तव्हांखे बिल्कुलु सॉफ्ट वारा ज़ीरे वारा जेके आलू आहिनि उहे खपनि। अच्छा, असां छा कंदासीं, थोरा सॉफ्ट रखंदासीं ऐं कुझु स्टार्टिंग में जेके फ्राई वारा आहिनि उहे कढंदासीं, वरी कुझु में थोरो पाणी ऐड करे ऐं उनखे दम ॾेई उहे बि सर्व कंदासीं। अच्छा, हीअ जेके असांजी मिर्च आहिनि इन्हनि जी कटिंग ऑलमोस्ट थी वई आहे ऐं तव्हां इन्हनि खे कटे करे वरी पीसे बि सघो था जेकॾहिं तव्हांखे इलाही फाइन खटाण खपे। ऐं जेका थूम आहे उन्हनि खे बि असां उखरी मोहरी सिल जेको बि तव्हांखे ईज़ी थो लॻे उन में उनखे बि पीसे वठो। अच्छा, हे अची वई असांजी जेका आहे सा थूम ऐं हे अची विया असांजा मिर्च ऐं इन्हनि खे कंहिं मिक्सिंग प्याले में था कढूं। जा मिर्च ऐं मिर्च असां दरमियाना यूज़ कया आहिनि जेके तेज़ी हूंदा आहिनि। तव्हांखे जेकॾहिं एॾी तेज़ी न खपे त पोइ तव्हां वॾा वारा मिर्च इस्तेमालु कजो। हिन में ऐड कंदासीं थूम, जेका असां पीसे रखी हुई। खटाण त अॼुकल्ह बसरनि जी, करेलनि जी, ऑलमोस्ट हर जेका भाॼी आहे गोश्त जी जेका खटाण आहे उहा तयारु कई वेंदी आहे। हिनखे असां कयोसीं मिक्स। अच्छा, इन में असां ऐड कंदासीं इहो जेको असांजो मसालो आहे जंहिंमें वॾिफ़ा आहे ऐं साबित धाणा, ज़ीरो, कलौंजी, मेथी दाणा, राई, इन्हनि खे थोरो थोरो कुटे ऐं पोइ इन में शामिलु था कयूं। इहो अची वियो असांजो मसालो ऐं इन में ऐड कंदासीं लूणु। लूणु इन में शामिलु कंदासीं हस्बे ज़रूरत। बसि पंहिंजे भाॼीअ जे लिहाज़ सां तव्हां हिन में ऐड कयो लूणु, कुटियल ॻाढ़ा मिर्च, उहे बि थोरा ऐड कंदासीं छो त ऑलरेडी मिर्चनि जी खटाण आहे ऐं उन में तेज़ी मौजूदु आहे, त बसि थोरो हिकिड़ो कलर जे लाइ बि। अची वियो असांजो मिक्सचर ऐं इन में हाणे असां ऐड कंदासीं गरम गरम तेल। अच्छा, उहो तेल हाणे सरह जो जेकॾहिं आहे त तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे ऐं जेकॾहिं सरह जो न आहे त जेको नॉर्मल तव्हां वटि कुकिंग ऑइल हुजे उहो गरम करे तव्हां इन में शामिलु कयो ऐं तमामु घणो बि न कंदासीं। उहा ई ॻाल्हि अची वई त हिनखे स्टोर न आहे करिणो हिन खटाण खे, बसि तव्हां हिनखे इंस्टेंट ठाहियो ऐं 2 खां 3 ॾींहंनि में तव्हां हिनखे कंज़्यूम कयो। त तमामु घणे ऑइल बि ऐड करण जी ज़रूरत न आहे, बिल्कुलु डिप थी वञे तव्हांजी खटाण। असीं हिकिड़ो सॉसपैन खणंदासीं ऐं उन में थोरो जेको ऑइल आहे उहो मां गरम थी जी स्टोव कंदासीं ऑन ऐं अवल त जेको सॉसपैन आहे उनखे गरम थियण था ॾियो ऐं जॾहिं सुठे तरीक़े सां गरम थी वेंदो ऐं काथई बि इन जे पाणी न हूंदो पोइ मां इन में ऐड कंदमि ऑइल ऐं ऑइल शामिलु कंदासीं तक़रीबन 1/4 कप। उहो ऐड करे उहो बि सुठे तरीक़े सां तव्हांखे गरम करिणो आहे। जेकॾहिं सरह जो ऑइल यूज़ था कयो त उहो बि सुठे तरीक़े सां गरम कयो त उनजो कलर जेको आहे सो थोरो चेंज थी वञे ऐं उहो गरम गरम ऑइल सिंपली इन खटाण में ऐड कंदासीं त जेका असांजी खटाण आहे गरम गरम ऑइल जे करे जेके मसाला आहिनि उन्हनि जी ख़ुशबू ॿाहिरि अचे वेंदी ऐं थोरा मां इन में शामिलु कंदमि कड़ी पत्ता त खटाण जी जेका ख़ुशबू आहे उहा अञा बि ज़बरदस्त थी वेंदी।
ऐं चाहियो त तव्हां चॉप करे शामिल कयो, मां हिन में साबित ऐड थी कयां। थोड़ा अची विया असांजा कड़ी पत्ता ऐं नंढड़ो असां वटि हिकिड़ो ब्रेक जो टाइम थी वियो आहे, तव्हां जल्दी सां वञो ऐं नंढड़ी साहीअ ते मिलूं था नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक, वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। ऐं हिन तरफ़ जेको असांजो सॉस पैन हुयो उन में मां थोरो ऑयल रखियो आहे गरम करण जे लाइ, ऐं थोरी अञा जेका थूम आहे पिसियल उहा असां हिते इस्तेमालु था कयूं। मां हिन में ऐड कई आहे थूम तक़रीबन पाउ खनि, ऐं पाउ खनि असां वटि हुया सावा दरमियाना मिर्च, उन्हनि खे बि असां सुठे तरीक़े सां चॉप करे उहे असां हिन में ऐड कया आहिनि। इन खां अलावा असां हिन में शामिलु कयो आहे हिकिड़ो टेबल स्पून ज़ीरो, हिकिड़ो टेबल स्पून सुका धाणा असां इन में शामिलु कयासीं, हिकिड़ो टी स्पून कुटियल ॻाढ़ा मिर्च, हिकिड़ो टी स्पून ऐड कयोसीं लूणु, ऐं इन में असां शामिलु कयोसीं हिकिड़ो ई टी स्पून जेको आहे सो मेथी दाणा, ऐं हिकिड़ो टी स्पून राई। कुझु बि तव्हांजे ॾिसण खां नोट डाउन करण खां रहिजी वियो हुजे त तव्हां सोशल मीडिया ते असांजा जेके हैंडल्स आहिनि उन में रेसिपीज़ अपलोड कयूं वेंदियूं आहिनि। ऐं हींअर असां हिन में ऑयल शामिलु न कयो आहे, पर एॾी मज़ेदार खटी ख़ुशबू थी अचे। ऐं अचारी जा जेके इहे खटाण जा असांजा मसाला आहिनि, छो त उन्हनि में जेके यकीननि खटाण जी हिकिड़ी ख़ुशबू हूंदी आहे। अच्छा, कुझु मां हिन में शामिलु कया आहिनि कड़ी पत्ता, इहे तमामु शयूं असां ऐड कयूंसीं, ऐं हिन खे हाणे असां रखूं था हिन हिकु तरफ़। हाणे अची वेंदो असांजो वेलण ऐं पाटरियो, छो त अॼु असां स्टफ कंदासीं खटाण ऐं तयारु कंदासीं अफराटा। अॼु जेको अटो आहे उहो मां ॻोहे रखियो आहे, ऐं अटे खे तव्हां जॾहिं बि ॻोहियो उनखे ज़रूरु सेटल थियण जो टाइम ॾियो, वक़्तु ॾियो। अटो जॾहिं सुठे तरीक़े सां सेटल थींदो न त पोइ तव्हांजी चपाती हुजे या तव्हांजो उफराटो हुजे उहो ज़बरदस्त तयारु थींदो। अच्छा, थोरो नंढड़ो पेड़ो मूंखे खपे, तमामु वॾा उफराटा न तयारु कंदासीं। थोरो जेके पटाटा आहिनि उन्हनि खे चिमचो हलाईंदा हलो। अच्छा, थोरो इहो जेको ऑयल असांजो गरम थी वेंदो, ईअं था कयूं त अवल ऑयल ऐड करे खटाण में, उन खां बाद में तओ रखंदासीं ऐं तयारु कंदासीं पंहिंजो उफराटो। त इहे जेको असांजा पटाटा आहिनि इन्हनि खे हिन तरफ़ था खणी अचूं, छो त इन जे लाइ असांखे आंच वधीक न खपे, ऐं इनजी अञा बि मां घटि थी कयां थोरी। थोरो ऑयल गरम थी वञे ऐं तेसी ताईं जेको पेड़ो आहे उहो ठाहे था वठूं। अच्छा, फ्राटन खे फोल्ड करण जा बि ॿ टे तरीक़ा आहिनि, कोशिशि कंदासीं त हिक खां ॿ तयारु करे वठूं। छो मूंखे रखूं था साइड में, ऐं सभिनीनि खां अवल जीअं असां मानी वेलींदा आहियूं हिकिड़ी ईअं इन सां मानी वेलींदासीं। तेसी ताईं ऑयल गरम थी वेंदो, असांजी खटाण जेका आहे सा रेडी थी वेंदी। अच्छा, असांखे तमामु घणी ऑयली खटाण न खपे पंहिंजे हिन उफराटे जे लाइ, छो त ऑयल तमामु घणो हूंदो न त पोइ तव्हांजी उफराटे मां बि स्टफिंग जेका आहे सा निकिरंदी वेंदी।
अवल ऑयल ऐड करे पोइ मथियां मथियां जेका खटाण आहे न उहा असां खणंदासीं जंहिंमें ऑयल तमामु घणो न हुजे। चलो मानी था वेलियूं जीअं नॉर्मली। अच्छा ऑयल हाणे ज़बरदस्त असांजो गरम थी वियो आहे त इहो ऑयल ऐड कंदासीं पंहिंजे हिन खटाण में। इहो ऑयल एतिरो हुयो त खटाण जेका आहे उनखे सोख करे वई। बसि थोड़ी हिन मानीअ खे अञा वॾो था कयूं। ज़ीरे वारा आलू अॼु असां पचायासीं। तयार थी वई आहे असांजी इंस्टेंट खटाण बिल्कुलु क्विक मिंटनि में। ऐं हाणे उन ई खटाण सां गॾु स्टफ करे ऐं ज़बरदस्त तयार कंदासीं उफराटो। अच्छा बसि हिकिड़े तरफ़ असां इनखे कंदासीं कट। बसि थोड़ी ऐड कंदासीं खटाण। अच्छा थोड़ी थोड़ी ऐड कंदासीं, तमामु घणी न। थोड़ी थोड़ी इनखे फैलाईंदासीं चारों तरफ़। त तमामु जेकॾहिं खटाण घणी हूंदी न त पोइ असांजो उफराटो फाटी बि सघे थो जाए जाए त असां इनखे बसि थोरो थोरो ऐड कंदासीं जीअं इवनली डिस्ट्रीब्यूट थी वञे खटाण ऐं उफराटे में फ्लेवर अची वञे ज़बरदस्त। ऐं तव्हां यकीन कयो एॾी ज़बरदस्त खटाण जी ख़ुशबू थी अचे। तव्हां हिन में स्लाइस करे जेको आहे सो लीमा बि इस्तेमालु करे सघो था जेकॾहिं तव्हांखे लीमे जो फ्लेवर सुठो लॻंदो। अच्छा हाणे असां हिनखे कंदासीं सिंपली फोल्ड ऐं फोल्ड करे जेको आहे सो असां हिकिड़ो पेड़ो तयारु कंदासीं। बसि चलो असांजो पेड़ो तयार थी वियो आहे। इनखे प्रेस कंदासीं हेठि जी तरफ़। ऐं हाणे असांजे उफराटे जी जेका स्टफिंग आहे उहा सुठे नमूने सां थी वई। हाणे इनखे हिकु दफ़ो ॿीहर वेलींदासीं। अच्छा हल्के हथ सां बिल्कुलु ऐं अगेन उहा ई ॻाल्हि अची वई तव्हां वटि जेकॾहिं अंबड़ियुनि जी खटाण हुजे त तव्हां उनखे थोरो चॉप कयो ऐं चॉप करण खां बाद में तव्हां बिल्कुलु ईअं उनखे उफराटे में स्टफ करे तयारु करे सघो था। अच्छा थोड़ा इन जे मथियां मां ऐड कंदमि थोड़ा सावा धाणा, बसि ज़रा सा। हिकिड़ो ॿियो बि तयारु करे था वठूं। तमामु घणी खटाण स्टफ न कजो त उहा उफराटे खां ॿाहिरि अची वञे, फाटी वञे। थोरो नंढिड़ो असां वटि ब्रेक जो टाइम थी वियो आहे त तव्हांखे केॾांहुं बि न आहे वञिणो। असां सां गॾु ई रहिजो। मिलूं था नंढड़ी साही खां पोइ।
वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़े नंढड़े साही खां पोइ। ऐं हिकिड़ो जेको असांजो फराटो आहे उहो तयारु थी वियो आहे। ऐं हाणे ॿियो जेको आहे उनखे रेडी था कयूं त उन में बि ऐड कंदासीं अगेन असांजी इहा ज़बरदस्त इंस्टेंट खुशबू वारी खटाण। ऐं इनखे असां तयारु कंदासीं हाफ मून स्टाइल में। ठीकु आहे, हिनखे थोरो अधु जेको असांजो फराटो आहे न, बसि उन में हिनखे थोरो फैलाए करे फराटे खे कंदासीं फोल्ड। ऐं जेके असांजा किनारा आहिनि उन्हनि खे थोरो थोरो बसि फोक जी मदद सां त जीअं असांजी जेका फिलिंग आहे उहा ॿाहिरि न अचे। जीअं अमूमन मां त भुसरी बि ईअं ठाहींदी आहियां त ॻुड़ ऐड करे वरी हिनखे हाफ मून स्टाइल में तव्हां फोल्ड कयो। थोरो जेके किनारा आहिनि उहे कंदासीं सील ऐं थोरो बसि हल्को वेलण हलाईंदासीं। बसि हाणे इनखे गर्मा गर्म जेको असांजो तओ आहे रखंदासीं फ्राई थियण जे लाइ। अच्छा, जेके पटाटा आहिनि हिन में ऐड कंदासीं ॻाढ़ा मिर्च ऐं ॻाढ़ा मिर्च हिन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत। कयूं था सुठो मिक्स ऐं इनखे थोरो उथलाईंदासीं। मिक्स करे जेके पटाटा आहिनि उन्हनि खे कंदासीं डिश आउट। बसि एतिरो मिक्स कंदासीं त जेके असांजा ॻाढ़ा मिर्च असां हिन में ऐड कया उहे बि सुठे तरीक़े सां पची पवनि। पराठे खे बि सुठे तरीक़े सां सोक करे ऐं तयारु कंदासीं। ऐं जेका असांजी इहा अॼु असां रायतो जेको ठाहियूं था, रायते में बि मां छा कंदमि त सिंपली थोरी ऐड कंदासीं असां इन में खटाण ऐं धोरे खे कंदासीं मिक्स। बसि त उहो असांजो धोरो बि हिकु चटपटो तयारु थी वेंदो। हिकिड़ो टेबल स्पून असांजी थींदी ऐड खटाण। ऐं इहो असांजो जेको हिकिड़ो अचारी रायतो आहे इहो तयारु थी वियो। जेको असांजे हिन जेको अचारी उफराटो आहे इन सां गॾु तमामु सुठो लॻंदो। चाहे थोरो हिन ते ऐड था कयूं ऑयल, जीअं हिनजी फ्राइंग बि सुठी थी वञे। हाणे जेको तरीक़ो तव्हांखे आसान थो लॻे तव्हां उन तरीक़े सां इनखे जेको आहे सो तयारु करे सघो था। ॿिन्हिनि तरफ़ों सुठो फ्राई करे ऐं चॉपिंग बोर्ड ते या इन ई बोर्ड ते मां हिनजी थोरी कटिंग बि करे वठंदमि। ऐं जेका खटाण आहे उनखे बि हिकिड़ी प्लेट में डिश आउट था कयूं।
जी बाहि बि कंदासीं बंदि। अची विया असांजा ज़ीरे वारा आलू। उम्मीद आहे त अॼु जूं असांजूं जेके प्योर देसी रेसिपीज़ हुयूं इहे तव्हांखे सुठियूं लॻियूं हूंदियूं ऐं तव्हां इन जो कॉम्बिनेशन ट्राए कजो ज़रूरु। त ज़ीरे वारा जेके हिन से पटाटा हुजनि ऐं इंस्टेंट खटाण हुजे, वरी उन खटाण सां जेके स्टफ थियल उफराटा हुजनि, तव्हांखे तमामु सुठो लॻंदो। चलो जी, अची विया असांजा पटाटा। इन में जेकॾहिं मसाले जी ॻाल्हि कयूं त असां लूणु ऐड कयो हुयोसीं ऐं कड़ी पत्ता मां इन में शामिलु कया, थोरो हिनखे साइड्स क्लीन कंदासीं ऐं इन में ऐड कईसीं हेड ऐं थोरा पिसियल ॻाढ़ा मिर्च। बसि जी, हे सभु हितां हटाए था छॾियूं। हे अची वियो असांजो रायतो। जंहिंखे असां अचारी फ्लेवर ॾिनोसीं ऐं इनखे थोरी इन जी कटिंग था कयूं। ऐं हाणे वक़्तु बि थी वियो आहे त तव्हां खां इजाज़त वरिती वञे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं इहा जेका खटाण आहे इनखे बि मां हिकिड़ी प्लेट में कढां थी ऐं इनखे कयूं था सर्व। इंस्टेंट तयारु कयो ऐं इंस्टेंट ई इनखे सर्व कयो। अखों 3 ॾींहंनि में तव्हां इनखे कंज़्यूम कयो। सरह जो तेल ऐड कंदव त अञा बि मज़ेदार लॻंदी। कुझु बि तव्हांजे ॾिसण खां रहिजी वियो हुजे त तव्हां असांजे सोशल हैंडल्स ते ज़रूरु वञिजो ऐं सॼो शो असांजो अपलोड कयो वेंदो आहे ऐं इन सां गॾोगॾु जेके क्लिप्स आहिनि उहे अपलोड कया वेंदा आहिनि त तव्हां उते रेसिपीज़ खे नोट डाउन करे सघो था। ऐं हींअर वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पहुतो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात। ज़बरदस्त क़िस्म जूं न्यू रेसिपीज़ खणी करे ईंदासीं ऐं आवाज़ किचन जा फ्रेश एपिसोड हूंदा। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।